बोल पूज्य पिता श्री मोहनदास वलेचा की तव्हां सभिनी आयल महिमाननि जो मास्टर रांजन सिंधु भवन में हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे। जीअं त तव्हां सभिनी खे ख़बर आहे 16 डिसंबर मास्टर रांजन जो 42 वर्सी महोत्सव हो ऐं असांजे पूजन्य पिता जे अनुसार असां महीने जे 3 आर्तवार ते उहे प्रोग्राम्स कंदा आहियूं ऐं अॼु असां मास्टर रांजन जी वर्सी मल्हाए रहिया आहियूं। तव्हांखे ॿुधाईंदे बेहद ख़ुशी थी रही आहे कि वर्सीअ जे हिन सुहिणे मौक़े ते अॼु चङा ई कलाकार ईंदा। असां ख़ासि न्योतो ॾिनो आहे असांजे भाउ गुरमुख चुगरिया खे, नंदलाल चुगरिया खे ऐं उन्हनि जे सुपुत्र खे। ऐं तव्हांखे हिकु ॻाल्हि ॿी बि ॿुधाईंदसि कि गुरमुख चुगरिया उन्हनि जा पिता साहिबु जेठालाल चुगरिया उहे मास्टर रांजन सां गॾु बि ॻाईंदा। त इहा जनरेशन वरी असां सां गॾु आहे त इहो बि हिकु सौभाग्य आहे। त ज़ोरदार ताड़ियूं वॼाईंदा गुरमुख जेठालाल पार्टीअ लाइ। तव्हांखे जीअं त ख़बर आहे हर प्रोग्राम जो आगाज़ थींदो आहे मास्टर रांजन साहिब जे आध्यात्मिक गुरु डॉक्टर रोचलदास साहिब जे भक्ति में हिकु गीत सां जेको मास्टर रांजन ई लिखियो आहे। त अचो त प्रोग्राम जी शुरूआति कयूं था ऐं अॻिते अॻिते मास्टर रांजन जा ॿिया बि सुंदर सुंदर गीत असांखे अॼु ॿुधण लाइ मिलंदा। ख़ासि लाॾा, सूफ़ी गीत, प्रेम भरिया गीत, भक्तीअ भरिया गीत। गुरमुख भैया हिकिड़ो सुहिणो गुलदस्तो ठाहे आया आहिनि, अलॻि अलॻि फुलवारीअ जा गुल चूंडे करे हिकु ख़ुशबूदार गुलदस्तो ठाहे आया आहिनि मास्टर रांजन जे गीतनि जो। त कुल मिलाए मूंखे पूरी उमेदु ऐं पका त अॼु जो प्रोग्राम बेहद बेहद सुठो थींदो। त असां चवंदासीं भेण नीतूअ खे अचे ऐं मास्टर रांजन जो लिखियलु गीत डॉक्टर रोचलदास साहिब जी आराधना मुंहिंजा साईं रोचल शाह असां सभिनि जे अॻियां पेश कंदी। नीतू। मुंहिंजा साईं रोचल शाह तुंहिंजी महिमा परंपारवा मुंहिंजा सतगुर रोचल शाह दिल जो
तुंहिंजो कीअं ॿारवा मुंहिंजा मुर्शिद रोचल छा तुंहिंजी महिमा परंपारवा मुंहिंजा सतगुर रोचल छा तुंहिंजी महिमा परंपारवा मास्टर रंजन साहिब की जय। आयो लाल सभई चो। तव्हां सभिनी खे ॿुधाईंदे बेहद बेहद ख़ुशीअ जो अनुभव थी रहियो आहे। मां पप्पा खे वरी जाम यादि करे रही आहियां। पप्पा हमेशह पप्पा एॾो दिलि सां चाहींदा डॉक्टर रोचलदास साहिब जा गादी नशीन असांजा साईं दामोदर साहिब अचनि ॿ पेर खणी। मूंखे अॼु पूरी पक्का पप्पा बि हिते मौजूदु आहिनि, मास्टर रंजन बि मौजूदु आहिनि, ॿई साईं जन जो दर्शन कंदा हूंदा। असां सच में ॾाढा भाॻनि वारा आहियूं, सच में भाॻनि वारा आहियूं जो संतनि जो प्यार, संतनि जो स्नेह, संतनि जो आशीर्वाद हमेशह असां मथां रहियो आहे। डॉक्टर रोचलदास साहिब सूफ़ी संत हूंदा। तिथीअ अनुसार उन्हनि वटि बि हर साल वरसी थींदी आहे। मूंखे चङी तरह यादि आहे, मां कुझु 10-12 सालनि जी हूंदी हुअमि। बाबा वठी हलंदा, हलो साईं जन जी वरसी आहे, हलो भंडारो खाओ, साईं जन जी वरसी आहे। मां उहा 10 सालनि जी कोशिशि कंदा आहियूं हर साल वञूं मथो टेके अचूं। पप्पा जेसिताईं हुया, पप्पा कॾहिं इहो पंहिंजो नेम न छॾियो हुयो। त मां ॾाढी ख़ुशनसीब आहियां, अॼु साईं जन पाण आया आहिनि, 2 पेर भरे असांजे हिन कुटिया खे पवित्र कयो अथऊं ऐं मुंहिंजे पप्पा जे उमेदुनि खे, मुंहिंजे पप्पा जे इच्छाउनि खे संपूर्ण कयो अथऊं। साईं जन पहिरीं बि आया आहिनि, असांखे अची आशीर्वाद ॾिनो अथऊं। पर जेतिरा दफ़ा बि संत ईंदा आहिनि लॻंदो आहे बसि असांजा न्यारा वार आहिनि, असांजा भाग भला आहिनि। मां साईं जन जो दिलि सां शुक्रगुज़ार थी आहियां। साईं जन 2 पेर भरे आया असां वटि। साईं जन किथे वेंदा न आहिनि। कहिड़ो असांजो प्रेम जो रिश्तो आहे। साईं जन मां नाचीस जे चवण ते मञनि था, अचनि था। मां ॾाढी ॾाढी भाॻनि वारी आहियां साईं। मूंखे अखर कोन्हनि मां बयानु कयां मां घणी भाॻनि वारी आहियां। तव्हांजो हथड़ो असां मथां आहे। ईअं लॻंदो आहे बाबा वेठा आहिनि, वॾा साईं जन डॉक्टर रोचलदास साहिब वेठा आहिनि। बसि इहा असांजो सिक प्रेम हलंदो अचे, पाण में इहे गॾिजाणियूं थींदी अचनि। तव्हांजी आसीस भरियो हथड़ो हमेशह असांजे मथां हुजे। डॉक्टर रोचलदास साहिब साईं कुतुब अली शाह जा उन्हनि खे मञींदा हुया।
साईं कुतुब अली शाह सां उन्हनि जो एॾो प्रेम हुयो, पाण डॉक्टर हूंदा हुया, घणियूं सेवा कार्य कंदा, उन्हनि ते घणा पुस्तक लिखियल आहिनि, मां पहिरियों उन्हनि ते कुझु आर्टिकल्स वग़ैरह लिखिया आहिनि। उन्हनि जो हिकिड़ो सॼो प्रोग्राम मां ठाहियो लॉकडाउन जे टाइम ते, डॉक्टर रोचलदास साहिब ते, उन्हनि जे जीवनीअ ते, उन्हनि जे गीतनि ते, साईं हरिराम जे बारे में ॿुधायो, साईं जन जे बारे में ॿुधायो। मां ॾाढी 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 ख़ुशनसीब आहियां कि मूंखे साईं हथड़ो रखियो आहे जो मां तव्हांखे कुझु ॿुधाए थी सघां। तबियत नासाज़ आहे पर ॿ अखर मां साईं जन जा ज़रूरु चवंदसि हिते। हूअं त हर दफ़े शुरूआत मां कंदी आहियां साईं रोचलदास साहिब जी, पर साईं जन जे अॻियां मां उन्हनि जे दरबार जो जेको हिकिड़ो मशहूरु गीत आहे, पहिरियों दफ़ो थी ॻायां, ॿ अखर ज़रूरु ॻाईंदसि। सखी सबा जलबाज करियो का, सखी सबा जलबाज करियो का, साईं सबा जलबाज करियो का, महर कयो तविहाणे, फसल कयो तविहाणे, सखी सबा जलबाज करियो का, साईं सबा जलबाज करियो का, रहम कयो बाज कयो, रहम कयो बाज कयो, सखी सबा जलबाज कयो का, साईं सबा जलबाज कयो का, सखी सबा जलबाज कयो का, साईं सबा जलबाज कयो का। हक मौजूद सदा मौजूद। बोल डॉक्टर रोचलदास साहिब की, बोल श्री हरिराम साहिब की, बोल संतन महात्माओं की, सूफी कवि डॉक्टर मास्टर रंजन साहिब की, पूज्य पिता श्री मोहनदास वलेचा की, आयो लाल सबई चो। प्रोग्राम जी कार्रवाई अॻिते वधाईंदासीं। तूं मुंहिंजो साईं आ तुंहिंजी बानी, मुंहिंजे पिता जो हिकु तमामु ब्यूटीफुल ॻायल भॼन जेको मास्टर रंजन लिखियो आहे, मुंहिंजे पिता जो इहो फेवरेट भॼन हुयो। गुरमुख भैया इन सां शुरूआत कंदा। जय 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 जय, ज़ोरदार तारीख़ हलाईंदा संतनि जे लाइ। वाह वाह, जोत जगी साहिब की जय, जिते संतनि जा पैर उते खैर ई खैर। वाह 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 वाह, जय 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 जय। ओके, जय मुंहिंजी देवी माता जागंदी जोत वारी, सब ते महर करे। वाह वाह, इहा जोत जगंदी रहे ऐं सुहिणा सुहिणा नवां नवां कलाकार मास्टर सिंधु भवन में ईंदा रहनि, अची करे वाह 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 गुणगान कंदा रहनि। ऐं कोई कलाकार सभु अधूरा आहिनि, मास्टर रांझण जा भॼन बिना ॻाइण जो कोई प्रोग्राम सक्सेस ई न थींदो आहे। बसि हुनजे लाइ ज़ोरदार तारीख़ हलाईंदा। वरी हिकु दफ़ो वरी हुनजी यादि में ई तूं मुंहिंजो साईं आऊं तुंहिंजी बानी, माफ़ी दे कर महिरबानी। तूं मुंहिंजो साईं आऊं तुंहिंजी बानी, माफ़ी दे कर महिरबानी। जहिड़ी तहिड़ी तुंहिंजड़ी आया, तो न ॾिसजे मुंहिंजा जानी। जहिड़ी तहिड़ी तुंहिंजी आया, तो न ॾिस मुंहिंजा जानी। तूं मुंहिंजो साईं आऊं तुंहिंजी बानी, माफ़ी ॾे कर महिरबानी। तूं मुंहिंजो साईं आऊं तुंहिंजी बानी, माफ़ी ॾे कर महिरबानी। मास्टर रांझण साहिब की आहा
साहस सजण थो तोखे सारे लगी आया तुझे लारे साह सजण थो तोखे सारे लगी आया तुझे लारे ई न छॾींदस दर तुंहिंजो तूं लाल आहीं लासानी न छॾींदस दर तुंहिंजो तूं लाल आई लासानी सभई चओ तूं मुंहिंजो साईं आऊं तुंहिंजी बानी माफ़ी ॾे कर महिरबानी तूं मुंहिंजो साईं आप जी बानी माफ़ी ॾे कर महिरबानी दुनिया भली धिकारे तोड़े नफ़रत साण निहारे दुनिया भले धिकारे तोड़े नफ़रत साण निहारे लोक भली चवे चरियो पर मां तुंहिंजो आया दीवानो लोक भले चवे चरियो पर मां तुंहिंजी आया दीवानी तूं मुंहिंजो साईं आऊं तुंहिंजी बानी माफ़ी ॾे कर महिरबानी तूं मुंहिंजो साईं आप जी बानी माफ़ी ॾे कर महिरबानी कूड़ी काया कूड़ी माया मतलब जा सब माण्हू पूरी काया पूरी माया मतलब जा सब माण्हू आसरो हिकु तुंहिंजो ई आहे तूं ई कंदे निगहबानी आसरो हिकु तुंहिंजो ई आहे तूं ही कंदे निगरानी तूं मुंहिंजो साईं आऊं तुंहिंजी बानी माफ़ी ॾे कर महिरबानी तूं मुंहिंजो साईं आप जी बानी माफ़ी ॾे कर महिरबानी बस माफ़ी संतन खां वठणी आहे महिर कर पंहिंजी दया बख़्शिन सॼी संगत ते गमन कयो हेरो दाता दर्शन दे हिकु भेरो गमन कयो आगेरो दाता दर्शन दे हिकु भेरो रांझन जो अर्ज़ इहो ॾिसां नूरत जो नूरानी रांझन जो अर्ज़ हो ॾिसां नूरत जो नूरानी
बानी तू मुंहिंजो साईं आऊं तुंहिंजी बानी माफ़ी ॾे कर महिरबानी तू मुंहिंजो साईं आप जी बानी माफ़ी दे कर मेहरबानी हो तू मुंहिंजो साईं आऊं तुंहिंजी बानी माफ़ी ॾे कर महिरबानी। संतन जे लाइ ज़ोरदार तारी हलाईंदा। साहिब की जय। भेण संगीता सुखवाणीअ जो तेॾीमहिल ॻोढ़ा ॻरी आया, मन भरी आया जंहिंमहिल पिता साहिब जो नालो खयूं, वरी संतनि जी महिमा ॿुधायूं, बिल्कुलु ॿ पेर भरे आया। ॾाढी सिक जीअं चयूं भई डॉक्टर रोचलदास साहिब जन ऐं साईं जन भई ॿ पेर भरे अचनि, पिता साहिब जाम ख़ुशि थींदा। ज़ोरदार तारी हलाईंदा। वाह वाह। आसीस संतन खां वठो सिक सां। मास्टर रांझन साहिब जन संतन जे लाइ, झूलण जे लाइ लाॾा प्लस लोलियूं, गुरु नानक देव जन जा भजन तमामु लिखिया, एॾा लिखियऊं जो क्या बात है। ऐं बिल्कुलु बस डॉक्टर रोचलदास साहिब जन जे आशीर्वाद सां हर प्रोग्राम शुरू थींदो आहे। अॼु बि थियो ऐं भेण ॻायईं, उनजी महिमा संतनि जी महिर बि थी। वाह वाह, सभिनी खे वाधायूं, ॾींहुं सफलो थी वियो। वाह वाह। हींअर अॻिते हिकु झूलण जो ॿियो सुहिणो भॼन तव्हां सभिनी जे लाइ। ओ ज्योतिन वारा झूलेलाल सभिनी जी झोली तूं भर, ज्योतिन वारा झूलेलाल सभिनी जी झोली भर, ज्योतिन वारा झूलेलाल सभिनी जी झोली भर। तुंहिंजो दर दया जो दाता दया खणी कर, तुंहिंजो दर दया जो दाता दया खणी कर। ज्योतिन वारा झूलेलाल सभिनी जी झोली भर, ज्योतिन वारा झूलेलाल। वरन खां मां आया बिगाणी, बैठो। ओ वरन खां मां आया बिगाड़ी, दाता दुखन जी कंदे तूं पुॼाणी, दाता दुखन जी कंदे तूं पुॼाणी। बानी आया तुंहिंजी निमाणीअ ते नज़र धर, बानी आया तुंहिंजी निमाणीअ ते नज़र धर। ज्योतिन वारा झूलेलाल सभिनी जी झोली भर, ज्योतिन वारा झूलेलाल। किस्मत मुंहिंजी केर बणाए, अञा त अॻिते आहे, ओ अञा त अॻिते छाए अलाए, अञा त अॻिते छाए अलाए। आथम ओट तुंहिंजी तूं मुंहिंजी बाक़ी थींदी सर, ओट अथम तुंहिंजी त मुंहिंजी बाक़ी थींदी सर। तुंहिंजो दर दया जो दाता दया खणी कर, दया जो दाता दया खणी कर। ज्योतिन वारा झूलेलाल सभिनी जी झोली भर, ज्योतिन वारा झूलेलाल। मास्टर रांझन कविअ की जय। स्वालण आया आस पुॼाईंदे, स्वालण आया आस पुॼाईंदे, पंहिंजे गंज मां कुझु त ॾियारींदे, पंहिंजे गंज मां कुझु त ॾियारींदे। रांझ
राजन जबे राजी थी त खिलंदे वञा पंहिंजे घर राजन चवे राजी थी त खिलंदे वञा पंहिंजे घर जोतिन वारा झूलेलाल सभिनी जी झोली भर जोतिन वारा झूलेलाल सभिनी जी झोली भर ओ तुंहिंजो दर दया जो दाता दया खणी कर तुंहिंजो दर दया जो दाता दया खणी कर जोतिन वारा झूलेलाल सभिनी जी झोली भर जोतिन वारा झूलेलाल सभिनी जी झोली भर जोतिन वारा झूलेलाल जोतिन वारा झूलेलाल दया खणी कर जोतिन वारा झूलेलाल सभिनी जी झोली भर तुंहिंजो दर दया जो दाता दया खणी कर तुंहिंजो दर दया जो दाता दया खणी कर जोतिन वारा झूलेलाल सभिनी जी झोली भर जोतिन वारा झूलेलाल आयो लाल सभई चओ वाह 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 ॿियो बि सुहिणो ऐं बिल्कुलु मालिक जे दरबार में रांझन कवीअ जा जेके गीत अॼु ताईं मां हिते न ॻाया आहिनि भेण संगीता सुखवाणी जी सिक हुई भॼन ई उहो ॻाइजो छाकाणि त मोस्टली जेके जेके ॻायल आहिनि उन्हनि खां अलावा जेके ॿिया बि भॼन आहिनि ऐं दुनिया उहे बि ॾिसनि प्लस यूट्यूब ते उहे बि अचनि जाम कलाकारनि जा ॻायल आहिनि राज जुराणी साहिब जन त बिल्कुलु एॾा गीत ॻाया आहिनि उनजे लाइ बि ज़ोरदार तारीख़ हलाईंदा ऐं सुहिणो असांजो भाइड़ो राज जुराणी वाह वाह हिकिड़ो ॿियो बि साईं राजन कवीअ जो लिखियलु दूल्ह दरिया शाह तव्हां सभिनी जे लाइ दूल्ह दरिया शाह मुंहिंजी बेड़ी पहाड़ लगा हो दरिया शाह मुंहिंजी बेड़ी पार लगा दूल्ह दरिया शाह मुंहिंजी बेड़ी पार लगा लहरुन लोडन मां कट सतगुर लहरुन लोडन मां कट सतगुर मंजिल ते पहुंचा दूल्ह दरिया शाह मुंहिंजी बेड़ी पार लगा दूल्ह दरिया शाह मुंहिंजी बेड़ी पार लगा तारी हलंदी अचे चवंदा आहिनि बत 12 आहा आसरो हिकु तुंहिंजो तो बिन केर ॿियो पार लॻाए आसरो हिकु तुंहिंजो आहे तो बिन केर ॿियो पार लॻाए आहे हथड़ा हिम्मत जा ॾेगी मूंखे हथड़ा हिम्मत जा ॾेगी मूंखे मंजिल ते पहुंचा दूल्ह दरिया शाह मुंहिंजी बेड़ी पार लगा दूल्ह दरिया शाह मुंहिंजी बेड़ी पार लगा
हम राह तुआ आओ अची लहु सार तू साईं हिरन जो हमरा तुआई आओ अची लहो सार तू साईं आहे सबकी तुझे हस में आहे सबकी तुझे वस में महर जामी हड़ा वसा दूल्ह तेरी आशा हम गिंदी बेड़ी पार लगा दुल्ह दरिया शाह जी बेड़ी पार लगा जय हो गुनाह तू कर का भला महर कंदे सब थींदी सणाई बख्श गुनाह तू कर का भला महर कने सब थींदी सणाई रांझन आहे तुझो गुलाम संगत आहे तुझी गुलाम इन सफर के सफलो बना दूल्ह दरिया शाह मुगदी बेड़ी पार लगा दूल्ह दरिया शाह जी बेड़ी पार लगा ओ मुझी बेड़ी पार लगा मेरी बेड़ी पार लगा मुझी बेड़ी पार लगा दूल्ह दरिया शाह मुगदी बेड़ी पार लगा दूल्ह दरिया शाह मुगदी बेड़ी पार लगा बेड़ी पार लगा बेड़ी पार लगा मास्टर रांझन साहेब की जय आई मेहरबान साईं मिलियो डस आहे आई मेहरबान साईं मिलियो डस आहे आई मेहरबान साईं मिलियो डस आहे आही मेहरबान साईं मिलियो दसवाए तुंहिंजी थोड़ी रहमत तुझी थोरी रहमत तुंहिंजी थोड़ी रहमत तुझी थोरी रहमत मिलियो डस आहे ओ मिलियो दसवाए ओ मिलियो अस आहे ओ मिलियो दसवाए आई मेहरबान साईं मिलियो डस आहे आही मेहरबान साईं मिलियो दसवाए साधु संत के दोखे दियान साधु संत के तो खेत आए साधु संत के दोखे दियान साधु संत के तो खेत आए के राम नाम शिव जी धुनी लगाए राम नाम
जपियो तिन मिलियो राम रस आहे ओ राम रस आहे ओ राम रस आहे राम रस आहे आही मेहरबान साईं मिलियो दस आहे आही मेहरबान साईं मिलियो दस आहे राजा महाराजा उठ तुझी वठन राजा महाराजा ओटत हिंजी वठन राजा महाराजा उठ तुझी वठन राजा महाराजा ओटत हिंजी वठन राणियूं राज कन से बिदर तुझे झुकन राणियूं राज कन से भीतर तुझे झुकन जेके झुकिया तिनखे ओ जेके झुकिया तिनखे ओ जेके झुकिया तिनखे जेके झुकिया तिनखे कहिड़ी डस आहे ओ कहिड़ी कस आहे ओ कहिड़ी कस आहे ओ कहिड़ी कस आहे आही मेहरबान साईं मिलियो डस आहे आई मेहरबान साईं मिलियो दसवां ए हो तारियूं मास्टर राजन साहिब की असी आयूं भुलियल तू न भुलाए असी आयूं भुलियल मता तू भुलाए असी आयूं भुलियल मता तू भुलाई असी आयूं भुलियल मता तू भुलाए तुझो दर सखा जो खुलियल सदाई तुझो दर सदा जो खुलियल वासदाई महर कर रांझन ते महर कर राजन ते पाठ कर सकत ते ओ पाठ कर संगत ते तुझो जसवा है ओ तुझो जसवा है ओ तुझो जसवा है तुझो जसवा है आई मेहरबान साईं मिलियो डस आहे आई मेहरबान साईं मिलियो दसवा है आई मेहरबान साईं मिलियो डस आहे आई मेहरबान साईं मिलियो दसवा है ओ तुझी थोड़ी रहमत तुझी थोड़ी रहमत ओ तुझी थोड़ी कृपा ओ तुझी वॾी कृपा वॾो वसवा है वॾो वसवा है ओ वॾो वसवा है ओ वॾो वसवा है आई मेहरबान साईं मिलियो डस आहे आई मेहरबान साईं मिलियो दसवा है आई मेहरबान साईं मिलियो डस आहे आई मेहरबान साईं मिलियो दसवा है ओ मुंहिंजा साईं हाउली लरा मुंहिंजा प्यारा साईं भाऊ परशुराम साहिब की भाउली राम साहिब की आयो लाल सभई चो जोरदार तारी हलाईंदा भेण संगीता सुखवाणी सभिनी खे न्यापो ॾींदी आहे असांजे मेले में अची करे पंहिंजा रंग विझिजो मेलो में रंग संत महात्माऊं वाह भाऊ लीलाराम साहिब जे लाइ ज़ोरदार तारी हलाईंदा
ॿ पेर भरे वाह 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 जाम ख़ुशी थी। लॻभॻि हिन हफ़्ते में भाऊजन सां 3-4 मुलाक़ातूं थी आहिनि। शादियुनि जे प्रोग्रामनि ते बि किथे माता जी जोत, किथे बहिराणो साहिब आहे, भाऊजन जा दर्शन थिया आहिनि। भाऊजन भाभीजन ॿिन्ही जा दर्शन थिया आहिनि। अॼु वरी भाऊजन जा दर्शन थिया। हा जाम सुठो जाम सुठो। हा क्या बात है। भाई असांजा वॾा भाग आहिनि जो भाउ गुरुमुख हमेशह मिलंदो आहे ऐं गुरुमुख जी जहिड़ी सारा कजे तमामु थोरी आहे। घीस करे ऐं 40 ॾींहं चालीह साहिब में बिना उजर जे माबुदो आहे, शेवा कंदो आहे ऐं लाल साईं हिनखे 40 साहिब खां पोइ जाम उजरो ॾींदो आहे कॾहिं, बराबरि आहे। ऐं मां बि लाल साईं ते प्रार्थना कंदुमि त हमेशह ईअं शेवा कंदा अचो ऐं लाल साईं तव्हांखे वधाईंदो, तव्हांखे सुठा सुठा सुर थी वेंदा जेके उल्हासनगर में या ॿाहिरि बि तव्हां मशहूरु थी वेंदा करे। ए आयो लाल चौज।